बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला अहल बैतित तय्यबीन ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद फ़क़द क़ालल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी किताबिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अक़ीमुस्सलात व आतुज़्ज़कात वरकऊ मअर राकिईन। अज़ीज़ान मोहतरम, जीअं त तव्हांजे साम्हूं पंहिंजो मौज़ूअ कलाम ज़कात खे रखियो आहे ऐं इन ज़कात जे बारे में कुझु मालूमाती गुफ़्तगू तव्हांजे अराइज़ में पेश कंदुसि। ऐं हिते ख़ुदावंद आलम जी हिकिड़ी आयत पढ़ी जंहिंमें ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए थो त नमाज़ खे क़ाइमु कयो ऐं ज़कात खे अदा कयो ऐं रुकू करण वारनि सां गॾु रुकू कयो। ज़कात इस्लाम जे अहम अरकाननि मंझां हिकु अहम रुकुन आहे। ख़ुदावंद आलम ज़कात जे लाइ क़ुरान मजीद में 59 आयात में तक़रीबन ज़िक्र कयो आहे ऐं इन जे बारे में 2000 अहादीस बयानु कयूं वियूं आहिनि। ज़कात जी माना पाकाई ऐं इज़ाफ़ो आहे। ज़कात जी माना पाकाई इन जे करे आहे त यानी जॾहिं इंसान वटि को माल थींदो त उन माल खे पाक करण जे लाइ ख़ुदावंद आलम हुकुम ॾिनो आहे त तव्हां उन मंझां ज़कात कढो। ज़कात कढण खां पोइ सवाब सां गॾोगॾु इंसान जे माल में बि इज़ाफ़ो थिए थो। जीअं इमाम रज़ा अलैहिस्सलाम इरशाद फ़रमाइनि था त ज़कात फ़ुक़रा जी ख़ुराक ऐं अमीरनि जे माल में इज़ाफ़े जे लाइ रखी वई आहे। हाणे जॾहिं कोई बि गनी ज़कात कढंदो त उन मंझां फ़ुक़रा जी बि मुसाइदत थींदी, छो जो ख़ुदावंद आलम ग़रीबनि जो हिसो गनियुनि वटि रखियो आहे। अगरि गनी उन्हनि खे अदा कंदा त ग़रीबनि ताईं हिसो पहुचंदो। अगरि कोई बि गनी ज़कात न कढंदो त जेके फ़ुक़रा आहिनि उन्हनि जो हिसो न ॾींदो उन्हनि खे। त आमा रिवायात में हता के आमा रिवायात में बि इहो वारिद थियो आहे त उन गनीअ जो माल क़यामत जे ॾींहुं हिकु ज़हरीले नांग जी शिकिल में उथंदो कि जेको मुसलसिल उनखे ॾंगींदो रहंदो ऐं उन जे ॾंग सां उनखे दर्दनाक अज़ाब थींदो रहंदो। त अहिड़ी तरह जीअं ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमायो आहे त अलफ़ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ी हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमूनस सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। तन ख़ुदावंद आलम हिते मोमिनीन जूं सिफ़ात बयानु कंदे फ़रमाए थो त मोमिन उहे आहिनि कि जेके नमाज़ खे अंजाम ॾियनि था ऐं जेको उन्हनि खे रिज़्क़ ॾिनो वियो आहे उन्हनि मंझां उन्हनि खे ख़र्च कनि था। हाणे उहो जेको रिज़्क़ आहे, जेको ख़र्च कनि था, उहो जेको नफ़क़ो आहे जंहिंखे ख़र्च कनि था, उहो बाज़ औक़ात नफ़क़ो उन जे अहल अयाल ते हूंदो आहे। बाज़ औक़ात उन मंझां ख़ुम्स खे बि मुराद वरितो वियो आहे त माना ख़ुम्स बि उन मंझां अदा करे ऐं उन नफ़क़े मंझां ज़कात खे बि शुमारु कयो वियो आहे। त माना इहो ज़कात बि नफ़क़ो यानी ख़र्च अलाह जी राह में ख़र्च करे, यानी जेको बि अलाह जी राह में ख़र्च कंदो त उहो मोमिन आहे। हाणे असां ॾिसूं त बाज़ औक़ात सोचींदा आहियूं त असां अगरि हिन माल मंझां ज़कात कढंदासीं त असांजो माल घटि थी वेंदो। इहा जेका असांजी सोच आहे, इन सोच जे मुताबिक़ अगरि असां हलूं त आया असां इहो नथा सोचूं त यानी इस्लाम इंसाननि खे
हिकु नुक़सानु थो पहुचाए। अहिड़े तौर जी सोच बिल्कुलु ग़लति आहे, छो जो इस्लाम में ला ज़रर वला ज़रार फिल इस्लाम में न कंहिंखे ज़रर ॾिनो वेंदो आहे, न ई इस्लाम में ज़रर आहे। अगरि कोई इस्लाम में अचे उन में ज़रर न आहे। हाणे जेको बि इन खे अंजाम ॾींदो उन खे उनजो पंहिंजो फ़ाइदो आहे, छो जो इमाम अली अलैहिस्सलाम इमामुल मुत्तक़ीन अलैहिस्सलाम खां हिकु शख़्स पुछियो, मौला असां जेको बि ही ज़कात जे तौरु या कोई बि ख़र्च ग़रीब खे ॾियूं था त आया असांखे इन में फ़ाइदो बि आहे या न? त मौला फ़रमाए थो बेशक इन में फ़ाइदो उन खे आहे कि जेको इन खे अंजाम ॾिए थो। इन जी मिसाल हिन तरह त याने अगरि कोई शख़्स सफ़र ते वञे थो, तवील सफ़र ते, त उन वटि हिकिड़ो सामान आहे, वज़नी सामान आहे, ऐं कोई शख़्स उनखे चवे थो त इहो सामान मूंखे ॾे ऐं जंहिं जॻह ते तूं लहंदे त उन जॻह ते मां तोखे पंहिंजो सामान ॾींदुसि। त हाणे उहो पूरो वज़न उन जे पूरे रस्ते में जेको उनजो सफ़र वारो रस्तो आहे उहो कंहिंजे ज़िमे आहे? उन ॿिए शख़्स जे ज़िमे आहे। अहिड़े ई तरीक़े अगरि कोई बि शख़्स हिन दुनिया में अगरि ज़कात ॾींदो ग़रीबनि खे पंहिंजे माल मां, त उहो उन ई शख़्स जे मिसल आहे, त माना जेको सफ़र में कंहिं ॿिए खे पंहिंजो सामान ॾिए त उनजो वज़न खणी उन जे मंज़िल ताईं हले त उनखे पोइ उन मंज़िल ते वापसि करे। त ज़कात बि ॾियणु हिन दुनिया में उन जे लाइ फ़ाइदो आहे, त माना उनखे क़यामत जे ॾींहुं उन जो बदिलो मिलंदो। इंशाअल्लाह इन ज़कात जे बारे में कुझु अराइज़ तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि ऐं इन ज़कात जा शराइत कहिड़ा आहिनि, कंहिं ते वाजिबु आहे, कहिड़ियुनि शयुनि ते वाजिबु आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।